नासिन ज़िले कंबर शदादकोट में मलेरिया बेकाबू थी वियो। 48 कलाकनि दौरान 3643 टेस्टूं कयूं वयूं, जंहिंमां मलेरिया जा 1836 केस साम्हूं आया। 13 लख आबादी वारे शहर कंबर में मरीज़नि लाइ पेनाडोल गोरी बि मौजूदु नाहे। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर इख़लाक़ अहमद चांडियो। जी इख़लाक़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ज़िला कंबर शदादकोट में मलेरिया बेकाबू घटिजण बजाए वधण लॻी आहे। 48 कलाकनि दौरान 3643 टेस्टूं कयूं वयूं, जंहिंमां 1836 मलेरिया जा केस साम्हूं आया। 13 लख जी आबादी वारे शहर कंबर शदादकोट जी DHQ अस्पताल अवाम खे लाभ न ॾेई सघी आहे। ग़रीब ऐं मुतासिर मरीज़नि लाइ पेनाडाल जी टिकी बि मौजूदु न आहे। ईंदड़ मरीज़नि खे मलेरिया जो कोर्स ॾियण बजाए मेडिकल स्टोरनि ते ब्लैक ते वठण ते मजबूर आहिनि। मरीज़नि जो चवणु आहे त एतिरी वॾी अस्पताल हुजण जे बावजूदु का बि सहूलियत मौजूदु न आहे, जंहिं सबबु मरीज़नि खे परेशानीअ सां मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। अस्पताल जा कमरा त सुठी कंपनियुनि जी दवाउनि सां भरियल आहिनि, पर उहे असां मरीज़नि खे नथियूं ॾिनियूं वञनि। इहे सिर्फ़ु ईंदड़ मिनिस्टर ऐं अफ़सरान खे ॾेखारण लाइ शोपीस तौरु रखियूं वयूं आहिनि। मरीज़नि सेक्रेटरी सिहत खे अपील कई त अस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे त जीअं मरीज़नि खे सहूलियतूं फ़राहम थी सघनि। जी